अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह सुब्हानल्लाह व नुसल्ली व नुसल्लिमु अला अकरमिल अव्वलीन वल आखिरीन सुब्हानल्लाह अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन सय्यदना शफीअना करीमना रऊफना रहीमना हबीबना व हबीब रब्बिना तबीबना व तबीब क़ुलूबिना शिफाइना व शिफाइ सुदूरना क़ुर्रतना क़ुर्रतना व क़ुर्रत अयुनिना अअलाना व औलाना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमाईन सुब्हानल्लाह फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लाह वमा अर्सलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह वलौ अन्नहुम ज़लमू अन्फुसहुम जाऊका फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आले सय्यिदिना व अस्हाब सय्यिदिना व अज़वाज सय्यिदिना व अहबाब सय्यिदिना व अक़रबाए सय्यिदिना व औलियाए उम्मत सय्यिदिना व उलमाए मिल्लत सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि सत्ताज़ीम व तौक़ीर ज़ी शरफ़ ज़ी इज़्ज़त महफिल में मौजूद सादात इकराम उलमाए इज़्ज़ाम प्यारी मोहब्बत वारी भागन बख्तन वारी जमा सबूरी के सामूं
अल्लाह ताला जे बाबरकत कलाम अज़ीम मां आयात मुक़द्दसा जी तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयम। इन सां गॾो गॾु अवां ॿुधण जी सआदत हासिल फरमाई। दुआ आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तरफ़ेन खे पंहिंजे कलाम मजीद जी सम्झ ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। बिलख़ुसूस हज़रत पीर तरीक़त साहिब शरीयत हज़रत क़िबला साईं शहाबुद्दीन साहब मदज़िल्लुल आली व साहिबजादा हज़रत क़िबला साईं अली मुर्तज़ा साहब मदज़िल्लुल आली असांजी महफ़िल मुबारक जे अंदर रौनक अफरोज़ आहिनि। इन्हनि जे नज़र करम सां अवां जी ख़िदमत में कुछ मारूज़ात आहिनि अर्ज़ रखी करे मां गुज़रंदुसि। इशा जो टाइम भी क़रीब आहे। इंशाअल्लाह ताला जमात सां नमाज़ भी थींदी। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे कलाम पाक जे अंदर इरशाद तो फरमाए त वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। रब्बे करीम फरदा सां को भी रसूल कोन मोकिलियो आ, सिर्फ़ इन करे मोकिलियो आ त अल्लाह जे हुक्म सां उन्हनि जी ताबेदारी कई वञे, उन्हनि जी पैरवी कई वञे। ख़ुसूसन अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असां के उन पंहिंजे महबूब जो ग़ुलाम बणायो आहे जेको सिर्फ़ नबी नाहे बल्कि नबियुनि जो भी सरदार आहे त रसूलनि जो भी सरदार आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे तमाम नबियनि जे अंदर जेकॾहिं वॾे में वॾो नबी आहे त तुंहिंजो ई असांजो आका मदीने वारो साईं आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे तमाम रसूलनि जे अंदर जेकॾहिं वॾे में वॾो अल्लाह जो रसूल आहे वो तव्हां ई असांजो आका मदीने वारो साईं आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनके नबूवत के अंदर आला मकाम, रिसालत के अंदर आला मकाम अता फरमायो। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बुलंदी के सदके खुदा ताला जी ज़ाते बाबरकात महबूब जी उम्मत के भी आला मकाम अता फरमायो। सुभान अल्लाह। वाह। अज़ीज़ाने गिरामी दसा जमात अहले सुन्नत जो केड़ो भी प्रोग्राम होजे, केड़ो भी महीनो होजे, केड़ो भी डी होजे, कहीं भी मुनासिबत सा प्रोग्राम होजे, पर उन महफिल के अंदर मदीने वाले साईं जो जिक्र जरूर थींदो आहे। सुभान। छो जो वहदत जो कारण मदीने वारो साईं आहे। को कहीं बुजुर्ग सा मुनसलक आ, को कहीं बुजुर्ग सा मुनसलक आ। अल्हम्दुलिल्लाह या निस्बत हिते भी खटाईंदी होते भी खटाईंदी, पर जॾहिं मदीने वारे साईं जो जिक्र मुबारक तो अचे तो सॼी दुनिया उते गॾु थी वई। सुभान अल्लाह। छो जो महबूब सां जेको ॻंढियल आहे न वो सॼी काइनात सां ॻंढियल आहे। जेको मदीने वारे साईं खां टुटी वियो सॼी खुदाई खां टुटी वियो। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन निस्बत खे उजागर फरमायो आहे। अब हिकिड़ो माण्हू जेकॾहिं गैर क़ौम मां शादी करे, गैर ज़ात मां शादी करे त निकाह करण खां पोइ उहे सभु माइट थी वेंदा आहिनि। या न बाबा? जेको कुंवार जो मुड़ुस हूंदो वो कुंवार जे माइटनि सां रिश्तो रखंदो, वरी कुंवार घोट जे माइटनि सां रिश्तो रखंदी। क़ौम भी ॿी आहे, ज़ात भी ॿी आहे, पर को मौलाना निकाह पढ़े थो त इहे पाण में माइट थी था वञनि। सुभान अल्लाह। जॾहिं असां मदीने वारे साईं जे मथां कलमो पाक पढ़ियोसीं न, महबूब सां जुड़ियासीं, खुदा ताला जी ज़ाते बाबरकात असांखे सॼी खुदाई सां जोड़े छॾियो आहे। सुभान अल्लाह। असां कलंदर शहबाज के दर ते था वञूं त उते भी फैज़ मिले थो। ये भिटाई घोट जे दर ते था वञूं त उते भी फैज़ मिले थो। जेकॾहिं दाता गंज बख्श अली हजरे जी दरबार ते था वञूं त उते भी फैज़ मिले थो। जेकॾहिं हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जे दर ते वञूं त उते भी फैज़ मिले थो। जेकॾहिं रहमतपुर वारे राजा हज़रत पीर मिठे जे दर ते वञूं था त उते भी फैज़ मिले थो। अज़ीज़ाने गिरामी जे बगदाद जे पीर दस्तगीर जे दर ते वञूं था त उते भी फैज़ मिले थो। इहो सॼो कारण मदीने वारे साईं जो सदक़ो आहे। जेकर इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन मिल्लत हज़रत शाह अहमद रज़ा खान बरेल फरमायो, फरमाए त मैं इस करम के कहा था काबिल
हुजूर की बंद परवरी है। हथ खणी सुभान अल्लाह चो। भला हिकड़ी गाल त मूंखे ॿुधायो त सुभान अल्लाह चवण सां तव्हांजे ॻोठ में को माण्हू गुज़ारे वियो आहे छा? तव्हांखे बि भउ थींदो हुजे मथां त सुभान अल्लाह चओ दम परवाद थी वञे पोइ त उहा बि त ख़ुशि नसीबी आहे जो अल्लाह जे ज़िक्र में दम परवाद थिए त बाक़ी ॿियो छा घुरिजे। फरमाए त मैं इस करम के कहा था काबिल हुजूर की बंद परवरी है। ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, कि बात अब तक बनी हुई है। ये सब तुम्हारा करम है आका, कि बात अब तक बनी हुई है। मुजादो तदीद अल्लाह जा नबी दुनिया के तख्ते ते तशरीफ फरमा थिया। हबीब करीम सल्लल्लाहु जी ज़ाते बाबरकात जी हदीस पाका पाण फरमायो त मां ॾिठम हिकिड़ो नबी मुंहिंजे अॻियां गुज़रियो, ॾिठम त हुनजे पुठियां 5 उम्मती हुया। हिकिड़ो नबी मुंहिंजे अखियुनि जे अॻियां गुज़रियो, ॾिठम त हुनजे पुठियां 3 उम्मती हुया। पाण फरमाईंदा हिकिड़ो नबी मां ॾिठम जंहिंजे पुठियां हिकिड़ो बि उम्मती कोन हुयो। पाण फरमाइनि था पोइ मां ॾिठम त हिकिड़ो अल्लाह जो नबी गुज़रियो जंहिंजे पुठियां लखन जे तादाद में उम्मती हुया। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाता मौजा मौला मन हाजा, ऐ मौजा रब करीम केड़ो नबी आ। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाता हाजा मूसा, ऐ मौजा महबूब ही मूसा है ऐं उन जी उम्मत आहे। मां रब जी बारगाह में अर्ज कयो ओ मुंहिंजा मौला लखन जी तादाद में मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत आ, तो भला मुंहिंजी उम्मत काथे? मुंहिंजी उम्मत काथे? रब्बे करीम त सुना हबीब त जेकर तोखे पंहिंजी उम्मत ॾिसणी आ हेठ न ॾिस मथे ॾिस। वाह वाह। हेठ न ॾिस मथे ॾिस। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाइल था मां मथे जो नज़र कई त ज़मीन खां वठी आसमान ताईं रुगो मुंहिंजी उम्मत ई उम्मत हुई। सदको सदको सुभान अल्लाह। अदा हे कम जेको आहे न नबियुनि जो कमु हूंदो तबलीग करणु, वाइद करणु, खिताब करणु, असां गुनाहगारनि जो कमु न आहे, पर इहो सभु सदको मदीने वारे साईं जो। हज़रत नूह अलैहिस्सलाम तबलीग कई, मुसलमान कुल 40 ॼणा, ऐं मुंहिंजे महबूब सिर्फ़ 23 साल तबलीग फरमाई। 23 साल सुभान अल्लाह। पर मुझे सोने हबीब जी उम्मत जी का हद आहे सुभान अल्लाह। अदा जंहिं क़ौम जो क़ाइद न हूंदो आहे उहा क़ौम ख़त्म थी वेंदी आहे, बर्बाद थी वेंदी आहे। छो जो मां सियासतदाननि खां बि पुछियमि त तव्हां ईअं छो चवंदा आहियो त भुट्टो ज़िंदा हुआ, भुट्टो ज़िंदा हुआ, ईअं छो चवंदा आहियो? सियासी ॻाल्हि नथो कयां, दरगाह शरीफ़ ईअं छो चवंदा आहियो त भुट्टो ज़िंदा हा, भुट्टो ज़िंदा हा? कि इन करे चवंदा आहियूं त जंहिं क़ौम जो क़ाइद न हूंदो आहे उहा क़ौम मरी वेंदी आहे, ख़त्म थी वेंदी आहे। तंहिं करे असां ज़ोर ॾेई चवंदा आहियूं त भुट्टो ज़िंदा हुआ, भुट्टो ज़िंदा हा। छो जो जेकॾहिं पंहिंजे वजूद खे बाक़ी रखणो आहे त इहो नारो हणो पवंदो। इहो पैगाम ॾिनऊं त जंहिं क़ौम जो क़ाइद मरी वञे उहा क़ौम ख़त्म थी वेंदी आहे। पर जे महबूब जी उम्मत हिते तोखे आबाद नज़र थी अचे त पक सम्झ त मदीने वारो साईं हयात नबी आहे। सुभान 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 अल्लाह। अब महबूब हयात नबी आहे या न? हथ खणी चओ सुभान अल्लाह। ते करे इमाम अहले सुन्नत फरमायो, फरमाया त तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। सुभान। भला उर्दू समझदा आयो? बाकी इंडिया जो ड्रामो हो तो पोइ कुराड़ियूं भी समझी थी वजन समझणो थे तो महबूब जी नात समझ। सुभान अल्लाह।
फरमाया तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम अहले सुन्नत आला हजरत मुजद्दिदे दीन व मिल्लत रहमतुल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वरंदा मुखे अल्लाह जी ज़ात जो कसम त महबूब तू जिंदा है। सुभान अल्लाह। अज़ीज़ाने गिरामी त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जिंदा है, ते करे मुझे सोने हबीब जी सजी उम्मत आबाद है। सुभान अल्लाह। इन उम्मत के लिए अल्लाह ताला कुरान पाक में रब पैगाम थोड़ी महबूब जी उम्मत के रब पैगाम थोड़ी फरमाया वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाता मौजा सुना बीब जेकन तुझी गुनहगार उम्मत गुनाह करे वेहे नाफरमानियूं करे वेहे ज़ियादतूं करे वेहे हक़ ऐं हुक़ूक़ ज़ाया करे वेहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका पोइ इन्हनि खे घुर्जे त इन्हनि जे लाइ ॿियो दर कोन्हे को इन्हनि जे लाइ जेकॾहिं दर आहे त तो मुस्तफा जो दर आहे। सुभान अल्लाह। जाऊक काफ मुखातिब जे लाइ वाहिद जे लाइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो गुनहगारो तव्हां जी बख़्शिश जो दरवाज़ो जेकॾहिं आहे त मुंहिंजे मदीने वारे साईं जो दरवाज़ो आहे। पोइ उन दर ते पहुची छा कनि फरमाया फस्तगफिरुल्लाह अल्लाह खां माफ़ी घुरनि। आए मौजा रब करीम जेकॾहिं अल्लाह खां माफ़ी घुरनि त पोइ उन्हनि खे माफ़ी मिलंदी आहे कोन। अज़ीज़ाने गिरामी जाऊ जेको सीगो आहे जमा जे वास्ते आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो थोरा न हुजनि घणा हुजनि लख हुजनि किरोड़ हुजनि रब तो फरमाए त हड़ जो हड़ मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते पहुचनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त महबूब जे दरवाज़े ते अची करे पोइ अल्लाह का माफ़ी घुरल मौजा मौला तुझे हबीब जे दर ते पहुची करे तो का माफ़ी घुरल त पोइ उनखे माफ़ी मिलंदी या कोन मिलंदी। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त माफ़ी उन्हनि खे मिलंदी पर मां रब इंतज़ार कंदुसि। मौजा मौला तू इंतज़ार खां पाक आहे छा जो इंतज़ार कंदे रब करीम फरमाए त मां इन जो इंतज़ार कंदुसि त कॾहिं त मुंहिंजे महबूब जा चप चुरनि। सुभान अल्लाह। ये लक भी सदकन रड़ियूं कन दाऊं कन खुदा का माफी तलब कन पर मां उन्हनि जे इस्तगफार के बुधी करे माफी न ॾींदो मान। मूं रब जी नज़र महबूब जे तरफ़ ॾे मबज़ूल हूंदी त कॾहिं सुहिणो हबीब तो चए वस्तगफर लहुमुर रसूल कॾहिं मुंहिंजो महबूब तो चए त सुहिणा रब करीम हे मुहजाहिन तॾहिं त मुंहिंजे दर ते आया आहिनि। सुभान अल्लाह। वो महबूब जो कमा पहचो करण वो जेके मुझो मदीने वारो साईं पहचो कंदो आ मां रब उनखे बख़्शे छॾींदो आहियां। जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कुरान पाक जे अंदर इहो रस्तो ॿुधायो त बख़्शिश जो दर मग़फ़िरत जो दर माफ़ीअ जो दर मदीने वारे साईं जो आहे। पोइ गुनहगारनि खे घुर्जे रुगो महबूब जे दर ते पहुचणु कमु इन्हनि जो आहे माफ़ी वठी ॾियणु मदीने वारे साईं जो। अब किरायो अथव मदीने पाक जो हथ मथे कयो जंहिं वटि किरायो आहे ॿ टिनि ॼणनि हथ मथे कयो आहे अल्लाह ॿियनि खे बि नसीब कंदो। अब तव्हां त किरायो अथव वञी महबूब जे दर ते पहुचंदव उते अल्लाह खां माफ़ी घुरंदव महबूब तव्हांजी शफ़ाअत कंदो। ॿिया काॾे वञा
जे वटि किरायो ना है, वसाल ना है, असबाब ना है, कादे वजल। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाता वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिल गदावति वल अशीये। अल्लाह ताला पंहिंजे महबूब के फरमाता सुणा हबीब भला पंहिंजी उम्मत के हिकड़ी सहूलत त ॾे। सुभान अल्लाह। हिकड़ी सहूलत त ॾे कहिड़ी कि जंहिं जॻह ते मूं रब खे यादि करण वारा हुजनि न महबूब तूं वञी उन्हनि सां गॾु वेहंदो कर। हा 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 वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिल गदाति वल अशीये। जेके सुबह शाम रब खे यादि कनि था, रब जो ज़िक्र कनि था, महबूब तूं उन्हनि सां गॾु थी वेह। ऐं अल्लाह के सुबह शाम ॾींहं राति यादि करण वारा उहे सुनन जा पीर आहिनि। सुभान अल्लाह। अब आहिनि या न? आहिनि। असांजो मीर आहे, असांजा आका, असांजा सरदार आहिनि, अज़ीज़ान गिरामी अल्लाह जा वली आहिनि। रब तो फरमाए महबूब तूं वलियुनि सां गॾु वेह त जीअं तुंहिंजो उम्मती तुंहिंजे दर ते नथो अचे त उते त ईंदो न। वाह। उते त ईंदो न। पोइ जेको मीर साईं जी दरगाह ते पहुतो ॼण रसूल अल्लाह जी दरबार में पहुची। सुभान अल्लाह। खुदा कुरान में कायदो तो बुधाए त जब वटि ख़र्च कोने को सिर्फ अल्लाह जे कामिल वली जी दरबार में पहुचे उते पहुतो जॾहिं रसूलुल्लाह जे दर ते पहुतो। हाणे उते अल्लाह का माफ़ी वठे जे हुननि जी महबूब शफ़ाअत करे तो अॼु हिननि जी बि शफ़ाअत कंदो। सुभान अल्लाह। पोइ महबूब जी शफ़ाअत जे सदके सभिनि जा बेड़ा पार थींदा। इन ज़मन जे अंदरि हिकिड़ो सहाबी सगोरो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत इब्ने मंज़र अबू लुबाबा। हिकड़ी इस्लाम जी जंगी जंहिंजो नालो बनी कुरीज़ा, उन जे अंदरि उहो शरीक न थियो। मां ॻाल्हि ख़त्म करण जे वेझो आहियां। उन जंग में शरीक न थियो। अल्लाह जे महबूब हिन का रुख मटे छॾियो। पर जंहिंसां मदीने वारो साईं न ॻाल्हाए त उन सां अबू बकर सिद्दीक़ छो ॻाल्हाईंदो, उन सां उमर फारूक छो ॻाल्हाईंदो, उस्मान गनी छो ॻाल्हाईंदो, मौला अली छो ॻाल्हाईंदो, हसनैन करीमैन छो ॻाल्हाईंदा, अबू हज़रत बिलाल छो ॻाल्हाईंदो, हज़रत सलमान फारसी छो ॻाल्हाईंदो। हाणे उहो सहाबी जंहिंजे भरिसां गुज़रे अस्सलाम अलैकुम त सहाबी मुंहुं मटे वञनि, हेॾां फिरी अस्सलाम अलैकुम हेॾे मुंहुं मटे वञनि। अर्ज़ कई त मूंखां ग़लती कहिड़ी थी आहे कि तोखां अल्लाह जे महबूब मुंहुं मटियो आहे, तंहिं करे असां तोसां मुंहुं ॾेई न ॻाल्हाईंदासीं। सुभान अल्लाह। हज़रत अबू लुबाबा रज़ी अल्लाह ताला ॾिठो त सॼो मदीनो रुसी वियो आहे। आयो महबूब जी बारगाह में, हेॾां वे त महबूब हेॾे रुख कनि, हेॾां वे त महबूब हेॾे रुख कनि। समझी वियो ॻाल्हि खे त महबूब परचाइण ज़रूरी आहे। सुभान अल्लाह। हा कंहिंजो रसो घरों खणी आयो, मस्जिद नबी जे थंबे सां पाण खे ॿधराए छॾियईं कि मूंखे केर बि न खोले जेसि ताईं मदीने वारो साईं राज़ी न थींदो, एसि ताईं अबू लुबाबा न मानी खाईंदो न पाणी पीअंदो। हिते ॿधो पियो हूंदुमि, घरवारी अचे पई, रसो खोले पई, निमाज़ पढ़े पियो, हाजत पूरी करे पियो, वरी रसे सां पाण खे ॿधराए छॾे। ॾींहं जो बि ॿधल हुयो त राति जो बि ॿधल हुयो। अब 7 ॾींहं सुभान अल्लाह त चओ न, 7 ॾींहं सहाबी खे गुज़री विया बुख ऐं उन ते। चेहरो ज़र्द थी वियो, जिस्म लागर थी वियो, उज़वा ॾकल था। घरवारी चए थी त हाणे कुझु खा पीओ, सिहत किरी पवंदी त केरु तुंहिंजी संभाल कंदो। चए त जान वञे त भली वञे, मदीने वारो साईं राज़ी थी पियो। पंहिंजे नफ़्स जे लाइ पाण सदा मुक़रर करणु इहो मुंहिंजे महबूब जे सहाबनि जी सुन्नत आहे। मरी वञा सिर वञे त वञे, पर अल्लाह जो महबूब राज़ी थी पए। और मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ, छो जो ख़ुदा जी ख़ुशनूदी मुर्शिद कामिल जी रज़ा में रखियल आहे। तंहिंखां पीर राज़ी आहे त पक सम्झ त हुन खां रब करीम राज़ी आहे।
ओ मुझा अदा मुझा भा जो जो इश्क ही मोहब्बत का सवा त ॿियो को चाढ़ो आहे ही कोन जो जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सब दीवाना सब परवाना महबूब जे इश्क में मस्तई फना हुदा हा उन्हनि खे पंहिंजी जान माल औलाद जी परवाह न हूंदी हुई सब कुछ पंहिंजे महबूब जे मथां घोर करे ॾेखारींदा अज़ीज़ाने गिरामी जॾहिं 7 ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि सुबह जो टाइम थियो हजरत अबू लुबाबा जी घरवारी रोई थी मुझे सुन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर अची पहुची ऐं रोई करे त हॾे थी मुझा सुना भी मुझा बच्चा यतीम थी वेंदा ओ मुझा महबूब मां बेवा थी वेंदमि मुझो सहारो मुझो घोटा मुझो मर्दा ओ मुझा सुना भी हाणे राजी थी पो तू राजी थी दे त रब्बे करीम भी राजी थी पवंदो ओ मुझा महबूब मुझो घोटा हाणे इंतकाल जे करीब आ मुझी मुखे बचाए बेवा हटण खां मुझे बचन के यतीम थियण खां बचाए त ख़बर अथव त अल्लाह जे महबूब छा चयो तवज्जो सां ॿुधजो फरमाए त बीबी तुझे मर्द पंहिंजे लाइ पंहिंजी ग़लती जी सज़ा पंहिंजे लाइ पाण मुक़रर कई आहे पर जेकॾहिं पंहिंजे लाइ सज़ा मुक़रर न करे हा इहो सिधो मुंहिंजे दर ते हली अचे हा त मां बि राज़ी थियांस हा रब बि परचाए ॾियांसि सुभान अल्लाह रब भी परचाए ॾियांस हा पर हिन पंहिंजे लाइ पाण सज़ा मुक़रर कई पाण खे ॿधाई पर हाणे मां रसो न खोलींदोमांसि जेसि ताईं रब हिनखे माफ़ न कंदो मां राज़ी आहियां अज़ीज़ाने गिरामी अल्लाह जे महबूब जॾहिं इहे कलमा चया त हज़रत जिब्रील हीअ क़ुरान पाक जी आयत खणी आयो त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक महबूब जॾहिं को गुनहगार थी पए त तो मुस्तफ़ा जे दर ते अच पो तोखां तुंहिंजे दर ते बिही रब खां माफ़ी घुरे पोइ जंहिंखे तूं माफ़ कंदे जंहिंखे तूं पंहिंजो कंदे त अल्लाह उनखे माफ़ कंदो ख़ुदा क़ुरान पाक जी आयत खणी आयो आहे सहाबी भॼंदा आया आहिनि त रब जे तरफ़ां हज़रत जिब्रील आयत खणी आयो आहे ओ अबू लुबाबा तोखे मुबारक हुजे जो तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो आहे रब तोखां राज़ी थी पियो आहे सभु मुबारकूं दायरनि सां मदीने वारा पर हजरत अबू लुबाबा के जने खोलन था कि न मुझे रस्से के केर भी हथ न लाए जेसि मदीने वारो साईं पंहिंजे हथन सां न खोलींदो एसिताईं मां आज़ाद न थींदो मां अदा अल्लाह जो महबूब पाण आयो पाण उन जे रस्से के खोले करे पंहिंजे भाकुर में कयईं ऐं फरमाया अबू लुबाबा अल्लाह तोखे माफ़ कयो आहे पर तुंहिंजे सदके ख़ुदा मुंहिंजी सॼी उम्मत खे तोहफ़ो बि ॾेई छॾियो आहे तो को गुनहगार थी पे त महबूब जे दरवाजे ते अचे रब खां माफ़ी वठे वो करीम रब्बा जेको उनखे माफ़ करे छॾींदो आहे ओ मुझा अदा ये इश्क जो कमाल होयो जेके जान जी परवाह न कंदे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सब कुछ फिदा करे ॾेखारनि पिया मुझा अदा मुझा भा पाजे कामिल सां पाजे मुर्शिद सां मोहब्बत कर इंशाअल्लाह ताला या मोहब्बत हिते भी खटाईंदी हुते भी खटाईंदी कब्र में भी खटाईंदी हशर में भी खटाईंदी छो जो इस्लाम त उहा शइ आहे जो अल इस्लाम यहूलुल मुस्तफ़ा इस्लाम उनखे चइबो आहे जेको हाजी जीअं बैतुल्लाह के फिरे न इस्लाम मदीने वारे साईं खे ईअं फिरंदो आहे सुभान अल्लाह पर सॼी खुदाई फिरे थी या तवाफ़ चाहे तवाफ़ बैतुल्लाह के तवाफ़ कजो इहो चाहे गोल फिरण जो चाहे छो जो लखे हज़ारे रुपया माण्हू ख़र्च करे जॾहिं बैतुल्लाह जे साम्हूं था अचनि त केॾो बि पत्थर दिलि हुजे त बि उन जे अखियुनि मां पाणी निकिरी पवंदो उन जे दिलि में एॾी तड़प हूंदी आहे जेकॾहिं अल्लाह तवाफ़ बैतुल्लाह जो न रखे हा न हज़ारनि जा सीना फाटी पवनि हा दिलियूं ॾरी पवनि हा पर अल्लाह बैतुल्लाह जो तवाफ़ रखी करे रब्बे करीम या आसानी फरमाए त आशिको बैतुल्लाह जी तवाफ़ कयो ऐं तवाफ़ करे पंहिंजी सिक पूरी कयो पोइ आशिक बैतुल्लाह जे चौधारी फिरंदा आहिनि ईअं चवंदा आहिनि त मां घोर वञा ए अल्लाह जा घर मां तो तां घोर वञा आशिक फरमाए त जीअं हाजी बैतुल्लाह के फिरंदो आहे न इहा सॼी खुदाई मदीने वारे साईं जे चौधारी फिरंदी आहे
भला इहो ॿुधा त जंड जो हेठियों पुड़ फिरंदो आहे या मथों पुड़? हाणे जंड वारो दौर ख़त्म थी वियो न, पर हज़रत शेख साजी रहमतुल्लाह ताला भी इशारो ॾिनो त अगर चरख गर्दत बका में बखील, यानी आसमान फिरण जो हिकिड़ो इशारो ॾिनो, जीअं जंड जो हेठियों पुड़ न फिरंदो आहे मथियों पुड़ फिरंदो आहे, ईअं काइनात जो जेको मथियों हिसो आहे न, इहो सॼो जो सॼो मदीने वारे सॼे रोज़े जे चौधारी फिरंदो आहे। सुभान अल्लाह। जेके ईअं था चवनि त ज़मीन मुतहरिक आहे, असां हिन जा क़ाइल न आहियूं, छोजन ते बस तमामु वॾो आहे। अहले हैयत वारनि जो इहो कौल आहे त ज़मीन जेका सो मुतहरिक आहे, पर ज़मीन मुतहरिक न आहे। आसमान जेको आहे सो गर्दिश में आहे, मथियों हिसो फिरे थो, पर इहो सॼो जो सॼो मदीने वारे साईं जे रोज़े अथर जे चौधारी फिरंदो आहे। मुंहिंजा अदा इहा छा आहे? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हर शइ जे अंदरि पंहिंजे मदीने वारे साईं जी मोहब्बत रखी आहे, प्यार रखियो आहे। जो चान वारियूं शयूं त अल्लाह जे महबूब सां मोहब्बत कर, पर बेजान शयूं बि महबूब सां मोहब्बत कंदियूं आहिनि। पर अल्हम्दुलिल्लाह जो इहो दर्जो, इहो मक़ाम अल्लाह ताला हज़रत इंसान खे अता फरमायो आहे, जेको महबूब जे इश्क में फना थी ख़ुदा वटों आला इनाम हासिल कंदो आहे, आला मर्तबा हासिल कंदो आहे। दुआ है अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम।